जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। दोस्तों, चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर जयपुर जी चुनावी न्यूज़ के खणी करे वरी हिकिड़ी अपडेट असां खणी करे आया आहियूं तव्हांजे समक्ष। दोस्तों, 18, 19, 20 तारीख़ ये 3 तारीख़ूं चुनाव अधिकारी द्वारा ॾिनल हुयूं कि तंहिंमें तव्हां नामांकन दाख़िल करे सघो था ऐं दाख़िल करण खां पश्चात अगरि तव्हांजो मन थिए थो तव्हां वापसी करे था सघो। त इन्हनि 3 ॾींहंनि जे अंदरि कुल 2 नाला साम्हूं आया आहिनि। जी हा, कुल 2 नाला पंहिंजा जेका आहिनि नामांकन भरियो अथनि, जंहिंमें पहिरियों नालो नरेंद्र भाई जो आहे, ॿियो नालो कमल आसवानी जो आहे। दोस्तों, कल्ह 20 तारीख़ कंप्लीट थी। ॿिन्हिनि मां कंहिं बि हिकु ॼणे बि पंहिंजो फॉर्म विड्रॉ कान कयो, नामांकन वापसि कान कयो। हिन जो मतिलबु इहे 2 प्रत्याशी चुनावी मैदान में आहिनि। हाणे दोस्तों, असां तव्हांखे चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर जयपुर जी अॻियां ई अपडेट था ॾियूं कि मतदान थींदो 31 दिसंबर आर्तवार जे ॾींहुं। जी हा, चुनाव जी तिथि अथव 31 दिसंबर 2023 ऐं इन जो स्थान आहे जिते ही चुनाव पवंदा। उहा जॻह अथव झूलेलाल पैलेस हॉल, अमरलाल साहिब मंदिर, सिंधी कॉलोनी, राजा पार्क, जयपुर। जी हाँ, तव्हां असांजे वीडियो जे माध्यम सां इहा पूरी जानकारी ॾिसी था सघो, जेकी बार बार स्क्रीन ते असां तव्हांखे ॾेखारूं पिया। एड्रेस हिकु दफ़ा वरी पिया ॿुधायूं तव्हांखे कि 31 दिसंबर ॾींहुं आर्तवार जो चुनाव थींदा ऐं इहे चुनाव थींदा झूलेलाल पैलेस, अमरलाल साहिब मंदिर, सिंधी कॉलोनी, राजा पार्क, जयपुर में। इन जो टाइमिंग रहंदो सुबुह जो 10 खां शाम जा 3। जी हा, टाइमिंग बि हिकु दफ़ा वरी ॿुधंदा तव्हां। टाइमिंग रहंदो सुबुह जो 10 लॻे खां 3 लॻे ताणी। त जेतिरा बि जेका वोटर आहिनि, इन लिस्ट जे अंदरि कुल वोटर अथव 933 वोटर कंदा कंहिं हिकु प्रत्याशी के विजय। जी हा, हाणे कंहिंजे सर ते तास था रखनि, कंहिंखे पंहिंजो सिर मोर था ठाहिनि ऐं कंहिंखे भॻवान श्री झूलेलाल साईं जी शेवा करण जो मौक़ो थो मिले। इहो जेको आहे वोटरनि जे हथ में आहे, जेका 933 वोटर आहिनि। ॿी बि तव्हांखे ॾाढी अपडेट्स असां असांजे चैनल जे माध्यम सां ॾींदा रहंदासीं। ॾिसंदा रहो तव्हांजो पंहिंजो चैनल सिंधी समाचार राजस्थान। जय श्री झूलेलाल।